नादरीन तव्हां ॾिसी रहिया आहियो शाइन टीवी न्यूज़। ख़बर शामिल कयूं था यारा रोड खां। यारा रोड में इमामाबाद जे कपड़नि खे मज़बूत करण लाइ आयल सरकारी पत्थर इलाइक़े जा माण्हू खणण लॻा। इरिगेशन जे अमलदारनि हिन तरफ़ ध्यानु न ॾिनो। दरगुहनि बेलदारनि जी मिली भगत सां यारा लोंडे में इमामाबाद जे कपड़नि खे मज़बूत करण लाइ आयल पत्थर तर जा माण्हुनि बासर माण्हू खणण लॻा। इरिगेशन अमलदारनि पत्थर हणण जे बावजूद बि इमामाबाद जे कपड़नि खे मज़बूत न करायो। सरकारी पत्थर बेलदारनि दरगुहनि जी मदद सां तर जा माण्हू खणणु शुरू थी विया। बरसातनि खां पोइ इमामाबाद जूं कपर तमामु घणियूं टुटी ऐं फिटी थी वियूं आहिनि। आयल सरकारी पत्थर इलाइक़े जा माण्हू खणणु शुरू थी विया आहिनि। वाह खे कंहिं ॿियनि हंध खां घारो न पइजी सघे थो। स्टेडियम चेयरमैन ऐं ॿियनि इरिगेशन अमलदारनि खे घुर्ज दॿा जे कपड़नि जी मरम्मत लाइ आयल पत्थर न खणंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। रिपोर्ट एजाज़ अहमद काफ़ी।